नाज़रीन ही वो ॻोठु आहे जेको ग़ुलाम फ़ातिमा जो जेका शहीद थी आहे उन लेडी जो ॻोठु। मरहूमा जे जॾहिं ॻोठ में दाख़िल थियासीं त उते काफ़ी अॻ में ई रश हुई। दुआ पढ़ण खां पोइ जॾहिं माण्हुनि खे ॾिठोसीं त उहे तमामु घणा उदास हुया। सभु ॻोठ जा माण्हू ख़ौफ़ज़दा ऐं ग़मज़दा हुया। सभिनी खे तमामु घणो ॾुख हो। सभिनी तारीफ़ SSP ख़ैरपुर साहब जी कई त उन्हनि तमामु वॾो कमु। तॾहिं ते SHO अब्दुल जब्बार मेमून साहब मौजूदु हुयो जेको हिकु ईमानदार पुलिस ऑफिसर आहे ऐं हिन केस जी इंक्वायरी करे रहियो आहे। तमामु बहितरीनु ऑफिसर हुयो ऐं हुनजी तमामु बहितरीनु गुफ़्तगू हुई ऐं हू चाहे पियो त मालिकनि खे ग़ुलाम फ़ातिमा जे खून जो इंसाफ़ मिले ऐं हुननि सां इंसाफ़ थिए। ॻोठ जा सभु माण्हू इहो ई चई रहिया त असां सां इंसाफ़ थिए, असां सां हक़ु थिए, छो त असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। मासूमा जो खून रायगान न वञे, हिकु मासूम फ़रिश्ते जो खून रायगान न वञे, इहो ई सभिनी जो चवणु हुयो। उन खां पोइ ॻोठ जे सभिनी माण्हुनि सां गुफ़्तगू थी। हर माण्हू पंहिंजी ॾुख जी कहाणी ॿुधाए रहियो हुयो ऐं हर माण्हू मायूस हुयो, हर चहिरो मायूस हुयो ऐं हर ॻोठाणे जो इहो चवणु हुयो त असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे, ग़ुलाम फ़ातिमा जे क़त्ल जो इंसाफ़ खपे। असां ॻोठ वारा तमामु घणे ग़म में ॾुख में आहियूं ऐं असांजी वाहुर कई वञे, असांखे ग़ुलाम फ़ातिमा जे खून जो इंसाफ़ मिले। ऐं ॻोठ में पुलिस जी सिक्योरिटी बि जाम हुई। काफ़ी पुलिस जा जवान पहिरे ते बीठल हुया छो त ॻोठाणनि जो चवणु हो त असांखे ख़तरो आहे, असां सां कुझु बि थी सघे थो, इन जे करे असांखे वधि खां वधि सिक्योरिटी फ़राहम कई वञे।